थोराम उते मारूड़न जा थरवारी थोरड़ी तिहा घणेरा भलायूं घेरा घणे घणी रिस्केता। दोस्तों वक्तन ब वक्तन पूरी सिंध मां मूं वटि महबूब दोस्त ईंदा रहंदा आहिनि जेके दुनिया के मुख़्तलिफ़ कमन में पंहिंजी मशहूरी माणे चुका। अहिड़नि ई महबूब माण्हुनि में इंतहाई प्यारो दोस्त खमू मारवाड़ी साहब इंतहाई क़ाबिल एहतराम दोस्त आहे। मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो भाइटियो महेश कुमार राजा पाकिस्तानी ऐं प्यारो असांजो लाला टिकटॉकर भूरालाल भील असां सां गॾु आहे जेको लाले जो किरदारु अदा कंदो आहे। खमू मारवाड़ी टप वटि हलूं था ऐं हू जेका अॼु असांजे हिन इलाइक़े में आयो आहे त आउं हिनजे क़दम क़दम तां क़ुर्बान वञा ऐं हुननि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो खमू मारवाड़ी जंहिं असांजी भील बिरादरी में तक़रीबन 1,03,000 फॉलोअर मुकमल करे हिकिड़ी सेंचुरी ऐं हिकिड़ो नालो ठाहियो आहे। खमू मारवाड़ी तव्हांजी महिरबानी। जी खमू भाई वफ़ा सुमरा लाहौती साहब मोहब्तू नवाजूं जेका